शांति हाणे तव्हां बाबा खे यादि था करो। मां आत्मा इंडिया निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मति तन द्वारा चवंदा मीठी मीठी ॿार बाबा चवंदा कि हाणे परम पिता परमात्मा असांखे चवंदा खुद खे आत्मा आत्मा भाव जी दृष्टि सां माण्हू देह संबंध सां हिक ॿिए खे ॾिसंदो आहे न, लेकिन असली में असल सभिनि जो हिकु संबंध आहे आत्मा आत्मा भाव, हिकु ई संबंध आहे। ऐं असल सभिनि आत्माउनि जो पीउ आहे परम पिता परमात्मा। तॾहिं परमात्मा चवनि था भई सतयुग में त संबंधनि में सुख हुयो, हाणे संबंधनि में दुख आहे न। हिन समय हर माण्हू संबंध निभाए थो, लेकिन ॾिसो हिन समय छा आहे, हिकु त संबंधनि में दुख आहे। कंहिंजो पति ख़राब आहे, कंहिंजी ज़ाल ख़राब आहे, कंहिंजी धीअ पुट, मतलब कहिड़ी भी आत्मा में कोई न कोई बुरो स्वभाव संस्कार हूंदो। सम्झो कंहिंजे पति जी संस्कार सुठा न आहिनि, कंहिंजी माउ जो संस्कार सुठा न आहिनि, कंहिंजी धीअ जा, कंहिंजे पुट जा, कंहिंजी ससु जा, कंहिंजो फलाणे जो फलाणे जो। हिन दुनिया में ॾाढा घटि माण्हू आहिनि जो मञदा आहिनि कि हा मूं में ख़राबी आहे। भले भॻवान जे अॻियां चवनि था कि असां नीच पापी आहियूं, कामी आत्मा चईंदी आहे, भॻवान जे अॻियां सच ॻाल्हाईंदी आहे कि मां कूड़ी आहियां, मां पापी आहियां, मां कामी क्रोधी लोभी मोही अहंकार आहियां। काम विकार ॾाढो बुरो विकार आहे, जे आत्मा खे पतो आहे। त बि आत्मा भॻवान जे अॻियां चईंदी आहे। तॾहिं त माण्हू अॼु माण्हू गुरु संत सन्यासी जेका बि आहिनि देहधारी, उन्हनि जे अॻियां तव्हां मथो छो था टेको? भॻवान त चए थी गृहस्थी ठाहियो, गृहस्थ धर्म ठाहियो। उहो सन्यासियुनि जो घर गृहस्थी छॾे करे पवित्र रहनि था, त उहो त भॻवान जो चयो नथा वञनि न। पोइ तव्हां उन्हनि जे अॻियां मथो छो था टेको? सिर्फ़ वो पवित्र रहनि था न, उन पवित्रता में भी मुख्य काम विकार खे छॾियो अथनि। हिन करे तव्हां हिननि जे चरणनि ते झुको था न। त बाबा चवनि था कि आत्मा खे पतो आहे मां ये विकार बुराइनि जे वश जो कमु करां थी, ये ख़राब आहे, ये बुरो आहे, लेकिन आत्मा हिन समय दासी थी वई आहे पंहिंजे शरीर। हिन विकार बुराइनि जे वश थी करे वो चाहींदे हुए भी हिन विकार बुराइनि जे बिना कर्म नथी करे सघे, छो जो हिनमें शक्ति ई न आहे। छोकी आत्मा खे पतो ई न आहे मां आत्मा आहे। माण्हू आत्मा चए थी भॻवान जे अॻियां मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे, मुझे तरस करे। लेकिन अगरि असां कंहिंखे चऊं भई तव्हां में इहा सुठो संस्कार न आहे त माण्हू मञे नथो। बाबा चवनि था हिन समय न हर संबंध में दुखी दुख आहे, छोकी हर मनुष्य आत्मा में कोई न कोई बुराई बुराई है। हिन करे बाबा चवनि था कि हाणे खुद खे आत्मा आत्मा भाव आदि संबंध करे। अगरि सम्झो तव्हांजे पति में बुरा स्वभाव संस्कार आहे त हुनखे पति जी दृष्टि सां न ॾिसी करे आत्मा भाव जी दृष्टि सां। तव्हांजी पत्नी में बुरा संस्कार है त हुनखे पत्नी जी संबंध सां न ॾिसी आत्मा भाव जे संबंध सां। तव्हांजे ॿारनि में, तव्हांजी नुंहरनि में, ससु में, कंहिं भी कहिड़े भी इंसान में तव्हांखे बुरा स्वभाव संस्कार ॾेखारे ॾियनि था, तव्हांखे वो माण्हू सुठो नथो लॻे, हुन सां घृणा थी अचे, हुन सां नफ़रत थी अचे, हुन सां तव्हांखे रहण जो मन नथो करे, त अॼु खां हुनखे ईअं ॾिसजो कि आत्मा मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजी नुंहं न आहे, इहा आत्मा मुंहिंजो भाउ आहे।
त ईअं सम्झण सां छा थींदो भई आत्मा मुंहिंजो भाउ आहे त जॾहिं चईंदा न भई मुंहिंजो भाउ त आत्मा खे वो आत्मिक प्यार उत्पन्न थी। आत्मा असल में शुद्ध पवित्र आत्मा सुखदाई हूंदी आहे, आत्मा दुखदाई न हूंदी आहे। असां पंहिंजे पाण खे शरीर सम्झंदा आहियूं न तॾहिं हिक ॿिए खे दुख ॾींदा आहियूं, तॾहिं माण्हू हिक ॿिए जो दुश्मन ठही वियो आहे। लेकिन तव्हां पंहिंजे दुश्मन खे बि अॼु खां अगरि तव्हां हुनखे आत्मिक स्वरूप में ॾिसंदव भई आत्मा हिन परमात्मा आहे त तव्हांजी दुश्मनी ख़तम थी वई। श्री बाबा चवनि था कि आत्मा आत्मिक स्वरूप हिकु आत्मा शुद्ध आत्मा हुई परम धाम में जेके हाणे असां भुलिजी आया आहियूं। जॾहिं असां ख़ुदि खे स्मृति में लाहींदासीं कि मां त आत्मा आहियां, मां ॾाढी सुठी हुयमि, ये बि आत्मा ये बि ॾाढी सुठी हुई। हाणे असां बुरे स्वभाव संस्कारनि जे वश थी करे अहिड़ा थी विया आहियूं। आत्मा खे जॾहिं स्मृति ईंदी आहे त हुनखे जेका बि हुनजी नथी ठहे कुझु बि अहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे उहा आत्मा भुलिजी वेंदी आहे। उहा आत्मा जो हुन आत्मा जे प्रति रहम भाव, क्षमा भाव, दया भाव उत्पन्न थींदो आहे। त बाबा चवनि था इन करे न हिक ॿिए खे आत्मा भाव आहे ॾिसो। ऐं ॿी ॻाल्हि हिकु त स्वभाव संस्कार सुठो न आहे। ॿी ॻाल्हि आहे भई हिन समय कॾहिं बि कोई संबंध सां माण्हू शरीर छॾे थो छॾे त माण्हू खे दुख थींदो आहे न। अॼु कंहिंजो पीउ शरीर छॾे थो छॾे, कंहिंजी माउ शरीर छॾे थी छॾे, कंहिंजी धीअ, कंहिंजो पुटु, कंहिंजो फलानो फलानो शरीर छॾे छॾंदो, कंहिंजो ससु सहुरो शरीर छॾे छॾंदो त उहो माण्हू इहे दुखी कि मुंहिंजो ससु सहुरो न आहे। कोई अहिड़ो त्योहार ईंदो आहे न माण्हू संबंधनि में बि जीअं अॼुकल्ह त सभु मल्हाईंदा आहिनि, माउ जो ॾींहुं, पीउ जो ॾींहुं, भेण जो ॾींहुं, भाउ जो ॾींहुं, ऐं अॼु पतियुनि जो ॾींहुं, बाक़ी कॾहिं ज़ालनि जो ॾींहुं, कॾहिं कंहिंजो ॾींहुं त सम्झो कंहिंजो पति न आहे त उहो त वीचारी अॼु उदास थी वेंदी। त अगरि असां सम्झूं हिन कलयुगी समय में ई अंत जे समय में ई परमात्मा छो थो चए सर्व संबंध मुझ सां निभायो और खुद की आत्मा आत्मा भाव ॾिसो। त बाबा चवनि था इहे सम्झण सां छा आहे, सम्झो कंहिंजो पति न आहे त उहो सोचे न मुंहिंजो परमात्मा पति आहे। छोजी चईंदे न भॻवान सां सर्व संबंध निभायो। त असां ईअं कीअं चई सघंदा आहियूं की मुंहिंजो पति न आहे। अधिकार से चयणो खपे जॾहिं मूंखे चओ त सर्व संबंध सां निभाऊं त मुंहिंजो परमात्मा मुंहिंजो पति आहे न। असुल त तव्हांजो देहधारी पति बि तव्हांजी रक्षा न करे सघे। अॼु जी दुनिया में कोई सम्झे वई वीचारी खे पति न आहे, वीचारे जो पीउ न आहे, वीचारी जी माउ न आहे। अॼु त माउ बि कुझु न करे सघे, पीउ बि कुझु न करे सघे, सॼी दुनिया ई अहिड़ी थी वई। अॼुकल्ह जी दुनिया में ॾिसो जंहिं वटि पति आहे उहो बि दुखी आहे, जंहिं वटि न आहे उहो बि दुखी आहे, जंहिं वटि मां आहे उहो दुखी, जंहिं वटि न आहे उहो दुखी। त छो जी माण्हू सोचंदा आहिनि भई पति मतिलबु ॾाढो सुठो ईअं, लेकिन कलयुग की दुनिया थी वई आहे त पति बि त कलयुग जहिड़ो ई हूंदो न। हुनजो स्वभाव संस्कार बि विकारी बुरा ई हूंदा। कोई चवंदो हा माउ पीउ भॻवान जो रूप हूंदा, लेकिन हितां जा माउ पीउ बि कलयुगी दुनिया जा माउ पीउ बि त ओड़ा ई हुननि जो स्वभाव संस्कार हूंदा न। त बाबा चवनि था ॾिसो इहे सभु माण्हू चइण में आहे, लेकिन स्वभाव संस्कार समय अनुसार सां कमु करूं त सुठो लॻंदो न। चइण में आहे माउ पीउ भॻवान जो रूप हूंदा, लेकिन हिन समय ये कहावत सभिनि जे लाइ सही न। जेको दुख थींदो आहे न, अॼु मां अगरि ॿार सम्झे, ॿार की कोई सिखाए स्कूल में कि माँ बाप भगवान का रूप, स्कूल में तो वही पढ़ाईंदा आहिनि ऐं वो ॿार ॾिसे मुंहिंजो माउ पीउ त मूंसां ॾाढो बुरो थो करे
मुंहिंजो माउ पीउ त मूंसां हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो थो करे। मुंहिंजो पीउ त खराब सिगरेट दारू इहे थो पीए, भॻवान जो रूप कीअं थी सघंदो? अहिड़े माण्हू खे अगरि ॿार भॻवान जो रूप मञी करे हले त उहो बि बिगड़ी वञे। मुंहिंजो पीउ बि ईअं कंदो त मां बि ईअं करां, मुंहिंजी माउ बि ईअं कंदी आहे त मां बि ईअं करां। त अॼुकल्ह जे ज़माने में इहे जो कहावतियूं आहिनि, इहे देहधारी संबंधनि जे लाइ सुठो न आहे। ये तॾहिं परमात्मा चए थो सर्व संबंध मुझ सां निभायो। अगर असीं सर्व संबंध परमात्मा सां निभाईंदासीं न त जो माण्हू चईंदा आहिनि पति परमेश्वर आहे, उहो परमात्मा ई सच्ची में असांजो पति परमेश्वर सुखदाई, उहो ई असली असांजो रक्षक आहे। हिन समय जे पति जे माण्हू ॾिसो, हिकु माण्हू हूंदा, हिकु माई हूंदी हुई जंहिंजी भई भॻवान खां प्रार्थना कंदी हुई मुंहिंजो पति जीतो रहे। हेॾे वो भॻवान जे नाम, भॻवान ते उन नाम जा व्रत थी रखे, भॻवान खे कि मुंहिंजे पति जी आयु वॾी थिए, मुंहिंजो पति हीअं थिए, ऐं उते पति वञी माण्हुनि खे परेशान थो करे। ॿुधायो अॼुकल्ह जे ज़माने में न इहे माण्हू रखनि था व्रत आदि, भॻवान सां प्रार्थना था करनि असांजे पति जी लंबी आयु थिए, ऐं पति अलाए कहिड़ा कहिड़ा कम कंदो हुजे, माण्हुनि खे परेशान कंदो हुजे, तो जेके वो परेशान करे तो, जो वो गलत कम करे तो उनजो पाप भी तव्हां ते लॻंदो। छो जी तव्हां त उनजे लाइ प्रार्थना करो था। भक्ति में जब प्रार्थना करो तो भगवान थोड़ी भावना अनुसार पूरी भी कंदो आहे। ये न कंदो आहे जेको भावना वर्ष भगवान सां प्रार्थना कंदो कि हा मुंहिंजो पति जी लंबी आयु थिए, स्वस्थ रहे, फलानो रहे, तो परमात्मा भावना अनुसार तव्हांजी इच्छा भी पूरी करे छॾंदो। पर सम्झो कंहिंजो पति रोज पी करे उनखे मारे थो, ऐं पत्नी त हूंदी अहिड़ी उहा आहे भोली, अॼुकल्ह जी न हूंदी पर कोई कोई हूंदी आहे, अहिड़ो पति जो रोज उनखे दारू पी करे मारे थो, हुनजे लाइ बि उहो व्रत थी रखे। ॿुधाए सही ॻाल्हि आहे? माण्हू चए थो ये तो अंधश्रद्धा है न, ये ठीक थोड़ी है। चलो तव्हांखे मार खाइण में सुठी थी लगे, लेकिन तव्हांजे कारण घर में ॿिया माण्हू भी तो परेशान था थियनि, दुनिया भी तो ख़राब थी थिए न। अॼु तव्हांजो पति दारू पी करे कंहिंजो भी, तव्हांजो न, दुनिया में अहिड़े ॾाढी सारी कहानियूं आहिनि। कई माताएं थींदी न मां तो सुहागिनी रहां, भले मुंहिंजो पति अहिड़ो ख़राब आहे त बि, पर तव्हां पंहिंजे उनजे कारण ॿियनि जो जीवन दुनिया खे ख़राब था करो। हिन समय माण्हू ये अंधश्रद्धा में ये व्रत जगदा रखनि था, ये करनि था, भगवान जी शक्ति के फालतू था वेस्ट करो न। असां ये भी न कर समझो, ये अॼु सोचो न भगवान त तव्हांजी ॿुधंदो बि, तव्हां मन सां कोई भी कंहिंजे लाइ प्रार्थना कंदो न मन सां तो वो पूरी जरूर थींदी आहे। भले तव्हां कंहिंजे लाइ ग़लति भी सोचदो, लेकिन हुन सां तव्हांखे पाप पवंदो। अॼु सम्झो तव्हां परमात्मा खे यादि कयो, तव्हां में शक्ति त आई भगवान खे। जेको माण्हू रोज पाठ कंदो हुजे, रोज भक्ति कंदो हुजे तो हुनखे शक्ति ईंदी आहे, न ईंदी आहे। लेकिन अगर तव्हां हुन शक्ति खे ग़लति उपयोग में लाईंदव त पाप त पवंदो। अॼु माण्हू कुछ भी कंदो त कमाईंदो त पैसो त मिलंदो ई अथई, लेकिन अगर हुन पैसे के वो गलत उपयोग करे, ॿियनि जो नुक़सान करे त हुन ते पाप चढ़ंदो। तंहिंजे करे बाबा चवनि था ये अंधश्रद्धा में न वञो, उसे समझे करे हर कर्म करो, सिर्फ दिखावो न करो। माण्हू देखा देखी करे तो न, अॼु छा देखा देखी हर हिकु कमु करे तो, बस देखा देखी शौक़ में। लेकिन अॼु ॾिसो माण्हू पंहिंजे पति जे लाइ प्रार्थना था करनि, पंहिंजे पति जे लाइ व्रत था रखनि, ऐं पोइ रोज हुन सां लड़नि था, झगड़नि था, घर में कलेश था करनि। सिर्फ़ु अॼु जे ॾींहं जे लाइ प्यार हूंदो, बाक़ी ॾींहं लड़ाई झगड़ो डिवोर्स। अॼुकल्ह त माण्हू डिवोर्स भी फटाफट था वठी वञनि। त हिकु ॾींहुं छो भई मां जो ॾींहुं बि मल्हाईंदा हिकु ॾींहुं,
ॿारनि जो ॾींहुं बि मल्हाईंदा, हिकु ॾींहुं हुनखे ॿारनि खे ॾाढो प्यार सां रखंदा आहिनि, माउ खे ॾाढो प्यार सां रखंदा आहिनि। छो कि माण्हू हिक ॿिए जे लाइ दुनिया में वैल्यू न आहे न, छोकि संबंधन में सुख न आहे, छोकि आत्मा में विकार बुराइनि जे वश थी करे आत्मा बुरा कर्म करण लॻी हुई। इन करे परमात्मा असांखे चवनि था कि पंहिंजे खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, सभिनि खे आत्मा भाव आदि दृष्टि सां ॾिसो। छोकि हिन समय खुद खे आत्मा समझी करे खुद जी आत्मा के सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम ठाहिण। हिन समय न दैहिक संबंधन में न फंसो त सुठो। दैहिक संबंधन में माण्हू फसी करे भगवान खे भुलिजी वियो, तो सिर्फ दैहिक संबंधन ते ध्यान आहे, भगवान खे यादि ही नथो करे, लेकिन चए थो मूंखे शक्ति न आहे, मूं में गुण न आहिनि, मूं में फलानो न आहे। हाणे भगवान उन्हनि खे काथां ॾेई ॿुधाए? भगवान चए थो कि हिन समय मूंखे यादि करो, मां तव्हांखे ॾियण आयो आहियां, मां तव्हांखे उहे शक्ति, उहे गुण, उहे ज्ञान ॾियण आयो आहियां जंहिंजे लाइ तव्हां मूंखे पुकारंदा हुयो। हिन सिर्फ़ परमात्मा खे इहे नथा चवनि कि सभु कुझु छॾो, भगवान सिर्फ़ असांखे चवनि था खुद खे आत्मा समझी मूंखे यादि करो, ऐं जेके तव्हां मुंहिंजो पति, मुंहिंजो ज़ाल, मुंहिंजो फलानो कंदा आहियो, उन्हनि सभिनि खे आत्मिक भाव सां ॾिसो। कॾहिं बि असांखे पंहिंजो पति यादि ईंदो त तुरंत परमात्मा पति खे यादि कंदो, पीउ यादि ईंदो त परमात्मा पीउ, मां यादि ईंदी त परमात्मा मां। त हुन सां असां जेका सर्व संबंधन जा रस असां में भरिजी वेंदा, असां जीवन में जॾहिं सत्युग में दैहिक संबंधन सां संबंध निभाईंदा आहियूं न, सत्युग खां इहे गृहस्थी हली आई है, सत्युग खां ये गृहस्थ आश्रम हलियो ई आयो, लेकिन सत्युग में गृहस्थ आश्रम हुयो, हाणे घर घर वैश्यालय थी वियो। सत्युग में घर घर शिवालय हुयो, हाणे घर घर वैश्यालय थी वियो। इन करे परमात्मा चवनि था कि हाणे वरी खां मुंहिंजी मत ते हलो, मुंहिंजे चए ते हलो, त मां तव्हांखे सृष्टि के शिवालय अर्थात मूं जहिड़ो ठाहे ॾींदो। भगवान तो सृष्टि ते न ईंदा, परमात्मा तो परम धाम में ही रहंदा। भगवान तो हिन समय कलयुग अंत सत्य आदि जी विच में अची करे असांजे लाइ नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि, पर भगवान उन नई दुनिया में कॾहिं ईंदा ई न आहे। भगवान खे उते कोई यादि ई न कंदो, कंहिंखे पतो बि न हूंदो भगवान हूंदो बि आहे। छोकी अॼु जंहिंसां तव्हांखे कमु आहे, जंहिंखे तव्हांखे कुझु ॾियणो आहे, वो तव्हां अचे तव्हां सां कमु करे तव्हांखे उहो चीज ॾे, बसि हली वियो, पोइ असां थोरी यादि कंदासीं हुनखे, त पंहिंजी चीजनि सां ई खेॾंदा रहंदासीं। त ईअं ई भगवान खे तव्हां छो था यादि करो, भगवान खे तव्हां छो था यादि करो? असांखे सुख ॾे, शांति ॾे, ख़ुशी ॾे। अॼु तव्हांजे जीवन में सुख शांति ख़ुशी आहे, तव्हांजा ॿार मिली जुली करे रहनि था, तव्हां बि घर में सभु मिली जुली करे रहो था, तव्हांजो शरीर बि ठीकु आहे, पोइ तव्हां छा कंदव? आराम सां घुमंदव, खाईंदव, पीअंदव, टीवी ॾिसंदव, फोन ते ॻाल्हाईंदव, हेॾे होॾे वेंदव। हीअं न, दुख में ई सिमरन कंदा आहिनि माण्हू, सुख में कोई न कंदो आहे। छोकी भगवान खे असां यादि ई इन करे कंदा आहियूं कि सुख ॾे, पोइ हुन ॾेई छॾे, पोइ हुनजो कुझु कमी न आहे सृष्टि ते। अॼु माण्हू कोई बि तव्हांजे घर अचे थो, कोई बि चीज ॾियण या कुझु ठीकु करणु, उहो पंहिंजो ठीकु करे हली वेंदो न, पोइ तव्हां हुनखे यादि कंदा? जॾहिं कमु पईंदो हुन समय यादि कंदव न। त उहो ई बाबा असांखे चवनि था कि सदा हाणे ई मूंसां सर्व संबंध निभायो त मां तव्हांखे सर्व संबंधनि जो रस तव्हां में भरे छॾंदमि। सत्य चेता में तव्हां आराम सां पंहिंजो जीवन जींदो, त कोई मूंखे यादि ई न कंदो, छोकी आत्मा भरपूर थी वेंदी आहे, आत्मा सदा शांति सुखी थी वेंदी आहे।
हुते कोई कंहिंखे मारदो ई न आहे जो चिल्लाए हे भगवान असांजी मदद करो। तेरे बाबत ये समय जेको न भगवान अची करे सके समय जी पहचान थो ॾे कि हिन समय हिन दुनियादारी में न फसी अगर तव्हां कर्म करो था त कंदा रहो, लेकिन जो पहिरों जी ॻाल्हि हुई ऐं हाणे जी ॻाल्हि आहे, हाणे जी बाबा खे यादि करे त हिकदमि लाइट थी वेंदी, सब कुछ बाबा खे सम्झी करे बाबा सां गॾु कमु कंदा आहियूं। त उहो स्थिति हाणे पहिरियों त पाण पंहिंजो दिमाग़ लॻाए करे कमु कंदा हुआसीं, हाणे परमात्मा चए थो मुंहिंजे दिमाग़ सां कमु करो, मां जीअं चवां थो न उहा कमु करो, पंहिंजी मर्ज़ी सां कुझु न करो। हाणे मां भगवान असांखे मत ॾियण आयो आहे न, तुंहिंजी गत मत न्यारी थी, त हाणे परमात्मा असांखे सम्झ ॾियण आयो आहे, मत ॾियण आयो आहे, जंहिंसां जे मत खे सम्झी करे जीवन में धारण करे हलंदासीं त असां स्वर्गवासी थी। स्वर्ग में भी कोई ईअं थोड़ी वञी सघंदो आहे, कोई भी शरीर छॾे थो चए थो फलानो स्वर्ग पटायो। हाणे स्वर्ग काथे आहे, कीअं वियो, स्वर्ग में हली वियो, पोइ नर्क में छो था असां हुनखे यादि करूं, हेॾी सुख जी दुनिया में वियो आहे। त बाबा चवनि था इहे सम्झो कि परमात्मा आत्मा स्वर्ग में वही त असां हुनखे छो था यादि करूं, स्वर्ग में वही त असां नर्क में आहियूं, त तव्हां मञो था असां नर्क में आहियूं। अगर असां नर्क में आहियूं त नर्क में कुछ सुख थी सघंदो आहे, नर्क में ही कुछ दुख आहे। त बाबा चवनि था कि हाणे असांखे ये सम्झणो आहे कि नर्क जी दुनिया आहे, जिते कंहिं भी संबंध में सुख न आहे, कंहिं भी देह से संबंध पदार्थ वस्तु में जंहिंमें बस सुख ढूंढण जी इच्छा रखी आहे, रखो था न भई माण्हू सदा सोचो मुंहिंजो शरीर तंदुरुस्त रहे, मुंहिंजो संबंधी सुठा हुजनि, मुंहिंजो संबंधी सुठी रीति मूंसां हलनि, सभु सुखी हुजनि, देह जे संबंध जो भी पदार्थ आहिनि, वस्तु आहे, वैभव आहे, माण्हू चए थो मूंखे फर्स्ट क्लास मिले। हाणे इहा हिन दुनिया में पॉसिबल थी सघंदो आहे, जबकि हाणे त माण्हुनि खे खाइण लाइ चीज नथी मिलनि, तव्हां कीअं सोचे सघंदा आहियो कि असांखे ये भी मिले, ये भी मिले, ये भी मिले। हिन समय जंहिंमें तव्हां वटि आहे न जो हुनमें संतुष्ट रहो, खपे खपे मिले 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 न करो। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाग की सभी रूहानी ॿारनि खे नमस्ते, संजी भी रूहानी माता पिता बाप दादा के यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। ज्ञान अमृत जी वर्षा द्वारा महान थियण वारा मस्त जीवा बाबा चवनि था कि सदा यादि रखो परमात्मा असांजे मथां ज्ञान वर्षा थो करे। माण्हू चईंदा न भगवान मुर्दे खे जिंदा कंदो आहे, मरे हुए खे जिंदा करण वारो आहे भगवान, लेकिन भगवान कॾहिं बाबा चए थो जीअं आत्मा खे शरीर छॾणो आहे उहो त छॾणो ई आहे। हाणे अगरि भगवान हिक ते कृपा करे त हुनजा त सभी ॿार आहिनि, भगवान कोई धर्म जाति थोड़ी ॾिसंदो, वो तो ॾिसंदो मुंहिंजी आत्मा खे तकलीफ़ तो थे त परमात्मा तो हुन रीति सभिनि आत्माउनि जी मदद कंदा आहिनि। त उहो ई बाबा चवनि था कि सदा जीवन जी दुनिया में लिखियल आहे भगवान मुर्दे खे जगाईंदो आहे। अॼुकल्ह जा मनुष्य ॾिसो मुर्दा ई त आहिनि, जीते जी मुर्दा आहिनि। अॼु मुर्दे खे छा सोचे पई, मुर्दो विलेटो रहंदो भई आत्मा शरीर छॾे छॾे त कुझु छुटको न कंदो, मुंहुं हीअं लॻो पियो हूंदो, कुझु सम्झ न हूंदसि, कुझु शरीर न हिलाईंदो। हिन समय मनुष्य आत्मा जी दृष्टि वृत्ति अहिड़ी थी वई आहे, चिंतायूं एॾियूं आहिनि कि माण्हू सोचे थो कि बसि हाणे त मां मरी वञा त सुठो आहे। कोई खुशी न आहे, एॾो धन कमाईंदी, एॾो पढ़ाई कंदी, कोई खुशी न आहे, चहिरो ॾिसो त जीअं त सुधर। त अहिड़ी हिन दुनिया में परमात्मा अची करे न असांखे ज्ञान ॾींदो,
हाणे परमात्मा जो माण्हू हाणे परमात्मा थी करे असांजे मथां ज्ञान वर्षा थो करे, जंहिंसां असां जेकी आत्मायूं सुम्ही पिया हुयासीं ज्ञान निंड में, उन ज्ञान खे ॿुधी करे जीअं त जगी वेंदा कि हा मां त आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ त परमात्मा आहे। त बाबा चवंदा आहिनि कि हिन करे सदा खुश रहो कि मां परमात्मा जो ॿार, सदा पंहिंजो टाइम ते कर्म करणो आहे। ज्ञान अमृत की वर्षा परमात्मा असांजे मथां करे थो, अर्थात असांखे ज्ञान ॾेई करे असांखे वापसि खां सूजित कयो, जगायो अथई। असां सुम्ही पिया हुयासीं न, असां जोर अंधियारी निंड में हुयासीं कि मां केरु आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, मां किथां आई आहियां, मां हिते छा थी करां, इहे सभु असांखे पतो न हुयो। त जीअं त सुम्ही पिया हुयासीं, हाणे परमात्मा असांखे अची करे इहे ॿुधाए थो कि तव्हां आत्मा आहियो, तव्हां त परमधाम जी रहण वारी आहियो, हिन सृष्टि ते तव्हां आया आहियो पाठ वॼाइण। स्मृति ॾियाराए करे परमात्मा असांजे जीवन में जेकी बि परेशानियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे दूर करे छॾींदो आहे। त परमात्मा कहिड़े मुर्दे खे जगाईंदो आहे? जो अज्ञान जी निंड में सुम्ही पई हूंदी आहे, अहिड़ी आत्मा खे परमात्मा थी करे जगाईंदो आहे। लोगन धर्म में स्थिति कर्म करण वारा ही धर्मात्मा। तुंहिंजी आत्मा जो धर्म छा आहे? शांति ऐं पवित्रता। मुख्य इहे आहिनि, बाक़ी ॿिया बि आहिनि। त हिन धर्म जे स्थिति में स्थित थी वञो त तव्हां धर्मात्मा थी। छा ओम शांति बाबा को यादि करिए।